वरी लगंदा मेला, वरी मचंदी मौज। अची रहियो आहे असांजो पंहिंजो सिंधियुनि जो नओं साल। असीं सजाईंदासीं झूलेलाल साईं जूं ज्योतियूं ऐं बहिराणा। त दोस्तों तयार थी वञो। सिंधियत फाउंडेशन जे तरफ़ां आहे तव्हांखे कुर्बायती कोठ। असीं मल्हाए रहिया आहियूं चेटी चंड जो मेलो। सॼे परिवार सां गॾु अचो, सिंधी दोस्तनि यारनि खे बि वठी अचो ऐं मेले जी मौज वठो। हिन साल असांजे प्रोग्राम में धूम मचाईंदा राजू लालवाणी ऐं सुमन खिमलाणी। 10 अप्रैल ठीक शाम जो 6 बजे सुप्रीम बैंक्वेट्स हीरानंदानी मेडोज थाणे में। उम्मीद आहे त तव्हांखे बि हिन ॾींहं जो बेसब्रीअ सां इंतज़ारु आहे। त विसारजो न, 10 अप्रैल शाम जो ठीक 6 बजे सुप्रीम बैंक्वेट्स हीरानंदानी मेडोज थाणे में चेटी चंड जो मेलो। जय झूलेलाल।